सरकारी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफाकी हुकूमत खां बिना देर नऊ क़ौमी मालियाती कमीशन एवार्ड ॾियण जो मुतालबो करे छॾियो। जेकी मनसूबा ऐं ज़िम्मेवारियूं वफ़ाक़ वटि हूंदियूं हुयूं उहे अरिड़हीं तरमीम तहत सूबनि खे ॾियारियूं। उन बावजूद अरिड़हीं तरमीम खां अॻु वारे NFC एवार्ड तहत सूबनि खे माली वसीला ॾिना पिया वञनि। आइन तहत हर 5 सालनि खां पोइ नओं NFC एवार्ड ॾियणु घुर्जे। आइन में वाज़े आहे त नए NFC सूबनि जो हिस्सो न घटाए वेंदो। अरिड़हीं तरमीम तहत सूबनि ते वधीक ज़िम्मेवारियूं आहिनि त माली वसीला बि वधीक ॾिना वञनि। FPR जी पंहिंजी नाकामी आहे जो उहा ट्रेक्स उगाड़े नथी सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं BLA ऐं मजीद ब्रिगेड खे अमरीका तरफ़ां दहशतगर्द करार ॾियणु पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे। BLA ऐं मजीद ब्रिगेड पाक भारत जंग दौरान खुलियल नमूने मोदी जी हिमायत जो ऐलान कयो हो। भारत जो गुरूर 10 मई ते गर्क थी वियो। 6 ॾींहनि जी जंग में असांजे बहादुर जवाननि दुश्मन खे इहो सबक सेखारियो जेको खेसि सदाईं लाइ यादि रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त 6 ऐं 10 मई ते पाक फौज दुश्मन ते वॾो वार कयो। पाक फिदाया भारत जा 6 जहाज़ किराया। भारत जो गुरूर 10 मई ते गर्क थी वियो। भारत फील्ड मार्शल आसिम मुनीर जे अमरीका दौरे ते पाकिस्तान खे मिलियल पजीराई ते कावड़ियल आहे। बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ताज़ी अमरीकी दौरे बाबति रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत पाकिस्तान खे व्हाइट हाउस में ॾिनल इज़त अफ़ज़ाई ते नाराज़ आहे। मोदी ऐं ट्रंप विच में तकरार जूं ख़बरूं आहिनि जॾहिं त पाकिस्तान अमरीकी सदर खे जंग बंदी जो सहूलियतकार तौरु पेश कयो आहे। भारत ओलंद दरियाम जो पानी बिना रंडक पाकिस्तान जे इस्तेमाल लाइ छॾे आलमी टियाकड़ अदालत जो फ़ैसिलो। पाकिस्तान तरफ़ां आलमी टियाकड़ अदालत जे फ़ैसिले जी आजियां परनी तर्जमान मूजिब 8 अगस्त ते ॿुधायल फ़ैसिलो अॼु अदालत जे वेबसाइट ते शाया कयो वियो। अदालत भारत खे ओलंदे दरियाम जे पानी जा वहिकरा तब्दील न करण जो पाबंद कयो। हाइवर्ड पावर मंसूबनि जे छूट मुआहिदे में तय थियल शर्तुनि मूजिब हुजे। भारत खे डंडनि में पानी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश वधाइण खां बि रोकियो वियो। टियाकड़ अदालत जो फ़ैसिलो पाकिस्तान जी तारीख़ी मौक़िफ़ जी ताईद आहे। पाकिस्तान जो भारत खां मुआहिदे जे मामूल जो तरीक़ेकार बहाल करण जो मुतालबो। मूंखे लॻे थो हीअ रईस तो मथां आशिक़ थी पियो आहे। ज़ोब में सिक्योरिटी फोर्सिस जो क्लियरेंस ऑपरेशन वधीक 3 भारतीय हिमायती याफ्ता ख़ारजी मारिजी विया। 4 ॾींहनि में मारिजी वियल ख़ारजियुनि जो अंग 50 थी वियो। ISPR मूजिब पाक अफगान सरहदी इलाइक़े संबाज़ा में सिक्योरिटी फोर्सिस 10 ऐं 11 अगस्त जे विच वारी राति ऑपरेशन कयो। ऑपरेशन में फिलहाल हिंदुस्तान जा 3 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क जे दिफ़ा खे महफ़ूज़ बनाइण लाइ पुरज़्म आहे। पाकिस्तान में अमन इस्तेहकाम ऐं तरक्की जे ख्वाब खे ख़राब करण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। हुकूमत जो बाजोड़ ऐं खैबर में फितनाल फारिज जी दहशतगर्दनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। सरकारी ज़रियनि मूजिब बाजोड़ में शिदत पसंदनि सां थींदड़ जिरगो नाकाम थी वियो। जंहिंखां पोइ बाजोड़ ऐं खैबर में दहशतगर्दनि खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो। क़बाइली अॻवाननि जे जिरगे दहशतगर्दनि खां इलाइक़ो छॾण समेत 3 मुतालबा कया। फितनाल फारिज इलाइक़ो छॾण खां इनकार करे छॾियो। बाजोड़ जे तालुके मामूद जे 2 इलाइक़नि में अटकल 300 दहशतगर्द मौजूद आहिनि। खैबर ऐं बाजोड़ में मौजूद दहशतगर्दनि मां 80% खां वधीक अफ़गानी आहिनि। मैं खुश है सर्वर बनाने जा रहे हैं बिहारी चिकन। पाकिस्तान अमरीका तरफ़ां BLA ऐं मजीद ब्रिगेड खे गैर मुल्की दहशतगर्द तंज़ीमुनि जी लिस्ट में शामिल करण वारे फ़ैसिले जी आजियां करे छॾी। परनी तर्जमान मूजिब पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ मज़बूत मौक़िफ़ रखे थो। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़
साबित कदम आहे ऐं पंहिंजिन कुर्बानीनि सबब न रुगो मुल्क पर ख़िते जी सलामती ऐं आलमी सतत दहशतगर्दी जे खात्मे में अहम कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। पाकिस्तान पंहिंजे शहरी जे तहफ़ुज़ ऐं दहशतगर्दी जे खात्मे लाइ पुरअज़्म आहे। बहुत जबरदस्त है खुशबू, बहुत अच्छा सा फ्लेवर। ये डिश आउट कर लिया मैंने। ये मलाई रोल के ऊपर हम दूध ऐड कर 9 मई केसनि में सज़ा मिलियल PTI अॻवान जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत शादबाद थाने के बाहि ॾियण समेत ॿिनि केसनि में ॿुधायल फ़ैसिलनि जा तफ़सील जारी करे छॾिया। जवाबदारनि एजाज चौधरी, महमूदुर रशीद, उमर सरफराज ऐं यास्मीन राशिद जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत PTI अॻवान शामिम कुरैशी खे 9 मई जे ॿिनि केसनि में आज़ाद करण जो हुकुम जारी करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ जी मुलाक़ात। अक़लियतुनि जे हक़नि, मज़हबी रवादारी ऐं बैनुल मज़ाहिब हम आहंगी ते ख़्यालनि जी ॾेवट। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अक़लियतुनि जी इबादतगाहुनि तां गैर क़ानूनी कब्ज़ा हटाइण लाइ असराइता क़दम खणणु ज़रूरी आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ सदर खे आगाही ॾिनी त अक़लियती फलाई फंड ज़रिए 2236 शागिर्दनि खे 6 करोड़ रुपयनि जा वज़ीफ़ा ॾिना विया। 1231 ज़रूरतमंदनि जी माली मदद कई वई। 32 अक़लियती इबादतगाहुनि जी मरम्मत लाइ 4 करोड़ 50 लख रुपया मुख़्तस कया विया आहिनि। सिंध हुकूमत अवाम जी भलाई लाइ कदम खणी रही आहे। हैदराबाद में केतिरनि ई तरक़ियाती रिथाउनि ते कम जारी आहे। सूबाई ऐं मकानी हुकूमतूं गॾिजी तरक़ियाती कम करे रहियूं आहिनि। ख्वाहिश आहे त हैदराबाद समेत सॼे सिंध में नयूं यूनिवर्सिटियूं ठाहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में तक़रीब खे ख़िताब। सदर चवणु आहे त हू पहिरियों भेरो हैदराबाद खे तरक़ी कंदे ॾिसी रहियो आहे। ईंदड़ 3 सालनि में वधीक तरक़ियाती रिथाऊं मुकमल कयूं वेंदियूं। हैदराबाद स्टेडियम खे पुराणो मक़ाम वापसि ॾियारियो आहे। हैदराबाद ऐं मोहनजोदड़ो एयरपोर्ट फाल कया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद में 14 एकड़ ते ठाहियल खान बहादुर हसन अली आफंदी पीपुल्स पार्क जो इफ्तिताह पिणु कयो। पब्लिक पार्क में 5000 वण ऐं 10,000 बूटा लगाया विया। PP चेयरमैन न्याज़ स्टेडियम खे ख़ूबसूरत बनाइण वारे मंसूबे ऐं आटोबा रोड फेज़ 1 ऐं 2 रिथा जो इफ्तिताह पिणु कयो। पिशावर हाई कोर्ट सेनेट ऐं क़ौमी असेंबली में नई अपोजिशन लीडर जी मुक़ररी खां रोके छॾियो। पिशावर हाई कोर्ट जे जस्टिस अरशद अली ऐं जस्टिस खुर्शीद इक़बाल ते ॿधल 2 रुकनी बेंच उमर अयूब ऐं शिबली फराज खे डी नोटिफाई करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल ॿुधणी कई। अदालत सेनेट ऐं क़ौमी असेंबली में नई अपोजिशन लीडर जी मुक़ररी खां रोकींदे ॿुधणी 15 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। नौ मई के केसनि में PTI बानी की जमानत की 8 अपीलुनि ते पंजाब हुकूमत के पाकिस्तान स्टॉक मार्केट में हाकारी लाड़ो बरकरार। 100 इंडेक्स में 1547 पॉइंट्स जो इजाफो। इंडेक्स 1,47,976 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। कारोबार में ऑटोमोबाइल असम्बलर्स, कमर्शियल बैंकर्स, ऑयल एंड गैस एक्सप्लोरेशन कंपनीज ऐं ऑयल मार्केटिंग कंपनीज समेत अहम शोबन में खरीदारी जो लाड़ो ॾिठो वियो। हिकिड़ो ई हुयो वज़ीर आज़म जेको साधु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको न झुको जंहिंमहिल उहो सही ख़्यालु ऐं सेठार जा बरसा रोड हादसे में 2 ॼणा फोत। मेहरान हाईवे ते पीर बुढड़ो स्टॉप वटि मज़दा जो रोड भरिसां बीठल वीगो सां टकर थी वियो। हादसे में 2 ॼणा फोत थी विया। हिकु फोती जी सुई गैस वासी ज़ैन कुंबर तौर सुञाणप, ॿिए जी सुञाणप न थी सघी। आईफोन 500 रुपये मिलंदी आहे। बदराई है ना ये रिकॉर्ड थी ये नंबर